सिंध में गर्मी जूं मोकलूं पूरी थियण बाद स्कूल खुली विया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में स्कूल खुली विया। ठठे ज़िले जे प्राइमरी तोड़े सेकेंडरी स्कूलनि में पहिरियों ॾींहुं हाज़िरी घटि रही। ठठे जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पहिरीं, ॿीं ऐं टीं दर्जे जे शागिर्दनि खे दर्सी किताब न मिली सघिया। कंडियारो, कुंडरी ॿियनि शहरनि में बि स्कूल खुली विया। पहिरें ॾींहुं शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी हाज़िरी घटि रही। जोही वेझो प्राइमरी स्कूल हाफ़िज़ ख़ुश मोहम्मद जी चौधारी बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतिजाज। पाणी फौरी तौर ते निकाल कराइण जो मुतालबो। सिंध में उस्तादनि जी खोट सबबि बंदि पियल 2889 स्कूल पी खोलिया विया। तालीमारी वज़ीर सरदार शाह पारां जारी कयल बयान में दावा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।